नाज़रीन, हालाणी जी तारीख़ी महराब मस्जिद जेका 200 साल अॻु कल्होड़नि जे दौर में मीर महराब ख़ान टालपुर तामीर कराई हुई ऐं क़ौमी विरसे जी हैसियत रखे थी। हुकूमती बेध्यानी, औकाफ़ खाते जी ग़फ़लत ऐं मरमती कम न थियण करे ज़बून हाली जो शिकार थी वई आहे। रिपोर्ट कयो आहे शफ़ीक कुरैशी। साहिती परगणे जो क़दीमी शहर हालाणी तारीख़ी हवाले सां पंहिंजो मुनफ़रद मुक़ाम रखे थो। हालाणी शहर में हूं त कई तारीख़ी माॻ आहिनि, पर 200 साल अॻु कल्होड़नि जे दौरे हुकूमत में मीर महराब ख़ान टालपर जे ज़ेरे निगरानी तामीर थियल महराब मस्जिद पंहिंजो अलॻि मुक़ाम रखे थी, जेका गुज़िरियल केतिरे अरसे खां हुकूमती अदम तवज्जा ऐं औकाफ़ खाते जी लापरवाही जे करे ज़बूं हाली जो शिकार आहे। मस्जिद जे गुंबदनि में ऐं महराबुनि में ॾार पइजी विया आहिनि ऐं गुज़िरियल साल बरसातुनि खां पोइ मुरमती कमु न थियण सबबि ख़स्ता हाल थी वई आहे। इन ई हवाले सां मुक़ामी माण्हुनि ऐं हालाणी जे शहरनि आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त पुराणी मस्जिद आहे, क़दीमी मस्जिद आहे, करोड़नि जे दौर जी आहे। बारिशुनि खां पोइ हिन जी हालत सफ़ा ख़राब थी वई आहे। असांजो औकाफ़ खाते खां इहो ई मुतालबो आहे, हीअ मस्जिद असांजी ज़ेबू हालत में आहे, इन खे ठारायो वञे, असांजी का न का मदद कई वञे जीअं मस्जिद असांजी गुॾ थी वञे। तव्हां जॾहिं खां वठी मस्जिद बणी आहे त मस्जिद जी तामीरात खां पोइ जेकॾहिं अब्दुल्ला बलोच साहिबु वज़ीर औकाफ़ हो, अब्दुल्ला बलोच साहिबु हिन मस्जिद जी मरामत कराई आहे। अब्दुल्ला बलोच साहिब खां पोइ जॾहिं ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु वज़ीर आला रहियो त ग़ुलाम मुस्तफ़ा जतोई साहिबु हिन मस्जिद जी मरामत कराई। जॾहिं परवेज़ मुशर्रफ वारे दौर हुकूमत में सैयद अबरार अली शाह तालका नाज़िम थियो, साईं अबरार अली शाह बि पंहिंजी महिनतुनि सां हिन मस्जिद जी मरामत कराई। उन खां पोइ हींअर ताईं हिन मस्जिद जी सरकारी सतह ते वाहर न आहे कई वई। अपील इहा ई कंदुमि गवर्नमेंट खे ऐं सिंध गवर्नमेंट खे ऐं औकाफ़ खाते खे त महिरबानी करे हिन मस्जिद जा जेके फंड अचनि था इहे जल्द खां जल्द जारी कया वञनि। असांजा ॾिसंदड़ आहिनि ऐं जेके बि हिन खे चाहींदड़ आहिनि उन्हनि खे गुज़ारिश इहा थी कजे त हिन मस्जिद जी मरामत कयो ऐं हे ज़बूर थी वई आहे, हिन खे ॾार पइजी आहिनि। तंहिंजे करे असां अव्हांखे अर्ज़ु था कयूं त ख़ुदा वास्ते हिन मस्जिद जी तामीर करायो। हीअ मस्जिद पुराणी दौर जी आहे ऐं हिन मस्जिद जो को बि कमु हिन साल या 10 सालनि में न थियो आहे। तव्हांखे महिरबानी करे अर्ज़ु थो कजे त हिन घर जी महिरबानी करे हिन घर जी तामीर कराई वञे। सुठी जेको आहे सो प्रोटेक्शन कराई वञे, जेको आहे सो जेके जॻहियूं ठहियल आहिनि उन्हनि खे तामीर कराए वञे। असांजी इहो ई मुतालबो आहे। जेतिरो की औकाफ़ खाते खां असां माना अपील कयूं था त माना इन खे रेनोवेट करायो वञे ऐं माना कलर्स वग़ैरह थियनि मस्जिद खे। इहो ई चवणु खपंदो त मक़सदु आहे जो मस्जिद हिनमहिल जेको आहे सो घणी कुझु जेको आहे ख़राबु थी वई आहे, उनजी मरामत करणु खपे। असां हुकूमत खे इहो ई चवंदासीं हिन जे लाइ कुझु फंड मिली वञे औकाफ़ खाते में जी, इहो ई असां चवणु चाहींदासीं। बारिशुनि खां पोइ जेको आहे हिन जी जेको आहे ॾाढी हालत जेको आहे नाज़ुक आहे, ख़राबु थी वई आहे। ॿुधी पेशवाम बि आहे, छोकिरा पढ़नि था, पर उन्हनि जे लाइ का बि अहिड़ी का सहूलियत कान्हे का। हिननि जो वधीक चवणु हुयो त ही तारीख़ी मस्जिद सिंध जो तारीख़ी विरसो आहे। महराब मस्जिद में 2 अहिड़ा रोशनदान पिणु रखियल आहिनि जंहिंमां क़मरी महीने जी 1 तारीख़ जो चंड ॾिठो वेंदो हुयो। मुक़ामी माण्हुनि जो चवणु हुयो त मुशर्रफ दौर में आख़िरी चकर सैयद अबरार अली शाह जी कोशिशनि सां मस्जिद जो मुरमती कमु ऐं तंज़ीम आराइश थी हुई। हिननि हुकूमत ऐं औकाफ़ खाते खां मुतालबो कंदे चयो त जल्द अज़ जल्द फंड जारी करे क़ौमी विरसे जी मुरमत जो कमु करायो वञे। कैमरामैन सईद नूर सां गॾु शफ़ीक कुरैशी, आवाज़ TV न्यूज़, हालाणी।